27 आईनी तरमीम के नुक़्तनि ते गौर ऐं इतफ़ाक़ी राय पैदा करण लाइ पार्लियामेंट जे गॾियल कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। हुकूमत जमियत उलमा इस्लाम खे पंहिंजूं तजवीज़ूं आणण जी आश करे छॾी। 27 आईनी तरमीम जे मसौदे ते पार्लियामानी कमेटी जी मुशावरत जारी आहे। सदर सां वज़ीर आज़म जी बेताहयात केसिस ऐं गिरफ़्तारी खां छूट जी इजाज़त ते बि गौर थींदो। वफ़ाक़ी आईनी अदालत जो क़याम, सेनेट चूंडुनि खां अॻु सुधारा बि 27वीं तरमीम जो हिसो आहिनि। वज़ीर आज़म खे 7 सलाहकारनि जी मुक़ररी जो अख़्तियार ॾियण जी तजवीज़ बि आईनी तरमीम में शामिल आहे। वॾनि वज़ीरनि जे सलाहकारनि जे अंग में बि इज़ाफ़ो कयो वेंदो। आर्टिकल 184, 186 ऐं 191 ए आईन मां कढण जी तजवीज़ आहे। कमेटी चेयरमैन फारूक एस नायक जो चवणु आहे त 100% इतफ़ाक़ थियण ताईं मुशावरत जारी रहंदी। हुकूमत खे 27वीं आईनी तरमीम पार्लियामेंट में मंज़ूर कराइण लाइ 2 भाङे 3 अक्सरियत घुर्बल। हुकूमत के सेनेट में 64 ऐं क़ौमी असेंबली में 224 मेंबर्स जा वोट घुर्बल हूंदा। सेनेट में पीपल्स पार्टी जा 26, नून लीग जा 20, BAP जा 4 ऐं मुतहदा जा 3 ट्रेज़ररी बेंचस ते वेठल। नेशनल पार्टी ऐं काफ लीग जे हिकु सेनेटर सूदो 3 आज़ाद सेनेटर्स बि हुकूमती बेंचस जो हिसो आहिनि। अपोजिशन बेंचस ते वेठल सेनेटर अनवारुल हक काकड़, असद कासिम ऐं फैसल वाउडा आईनी तरमीम जी हिमायत कई। तॾहिं बि हुकूमत जा कुल वोट एकठ हूंदा। 26 तरमीम लाइ वोट ॾींदड़ आज़ाद सेनेटर नसीमा अहसन ऐं ANP जे 3 सेनेटर 27 तरमीम जी हिमायत कई त हुकूमत वटि 65 मेंबर्स जा वोट अची वेंदा। सेनेट में PTI जा 14, JUIF जा 7 ऐं PTI जा हिमायत याफ़्ता शाह आज़ाद सेनेटर्स अपोजिशन बेंचस ते वेठल। MWM ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो हिकु मेंबर्स बि अपोजिशन में शामिल। KP मां चूंडियल नओं सेनेटर जल्द हलफ़ खणंदो। PTI जे मुराद सईद अञा ताईं सेनेटर तौरु हलफ़ न खयो। अहिड़ी रीति 27 आईनी तरमीम जी मुखालफ़त में इम्कानी तौर ते रुगो 30 वोट हूंदा। हुकूमत ऐं इत्तेहादी जमायतुनि तरफ़ां 27 आईनी तरमीम मंज़ूर कराइण जूं कोशिशूं तेज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इत्तेहादी जमायतुनि जे सेनेटर्स खे डिनर ते घुराए वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आईनी तरमीम वफ़ाक़ ऐं सूबनि विच में लाॻापनि जे मज़बूती ऐं मुल्क जे वसीतर मुफ़ाद में तयारु कई। पीपल्स पार्टी MQM IPP समेत समूरियूं इत्तेहादी जमायतूं ख़राज तहसीन जे मुस्तक़ आहिनि। अमरीकी सदर ट्रंप G20 इजलास जे बाइकाट जो ऐलान करे छॾियो। JD Vance खे बि ॾखण अफ्रीका खां वापसि घुराए वरितो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीकी हुकूमत कंहिं बि उहिदेदार खे हिन साल ॾखण अफ्रीका में थींदड़ G20 इजलास में शिरकत जी इजाज़त न ॾींदी। अमरीकी सदर ॿीहर दावा कई त ॾखण अफ्रीका में गोरनि खे क़त्ल ऐं बदसलूकी जो निशानो बणाए पियो वञे। उन खां अॻु ट्रंप उन इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो हो ऐं नायब सदर JD Vance खे बि पंहिंजी जाइ ते इजलास में शिरकत लाइ मोकिलियो हो। जरनि मूजिबि हाणे नायब सदर वेंस बि उन कॉन्फ्रेंस में शिरकत न कंदो। ट्रंप पंहिंजी सोशल मीडिया अकाउंट ट्रुथ सोशल ते हिकु पोस्ट में चयो आहे त उहा हिकु शर्मनाक ॻाल्हि आहे त G20 जो इजलास ॾखण अफ्रीका में थी रहियो आहे। मीरवा गोड़चाणी भरिसां गुमॼाइल ॿाड़ी जो बोरीबंद लाश ते। डेगाण थाणे जी हद नासिर मोड़ वटि 8 वरनि जी ॿाड़ी आमना धी गुलाम हैदर कुंडराणी जो दबका शाख मां बोरीबंद लाश हथायो। पुलिस मूजिबि ॿाड़ीअ खे घोटा ॾेई क़तल करण बाद बोरीबंद लाश शाख मुछलाए वियो। जलोरी वारे इलाइक़े मां हिकु हफ़्तो अॻु स्कूल वेंदे ॿाड़ी पुरसरार नमूने गुम थी वई हुई। वारसनि जो चवणु आहे त नियाणी स्कूल वञण बाद गुम थी वई। थाणे जा चकर काटण बावजूदि पुलिस को बि सहकार न कयो हो। कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो। कंदरा वेझो पुराणी दुश्मनी तां फायरिंग में नौजवान मारिजी वियो। सिमनाले वटि हथियारबंद नज़र अहमद बोड़ो खे फायरिंग जो निशानो बणाए फरार। पुलिस वाक़े वारे हंध तां लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस चयो आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। ऐं नवाब वली मोहम्मद में बदमनी ख़िलाफ़ चटबंद हड़ताल। SUP जे सॾ ते शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमिल तौर ते बंदि। शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शहर ऐं भर पासे बदमनी जी बाहि भड़कियल आहे। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। बदमनी जो ख़ात्मो आणे ॾोहारियुनि ख़िलाफ़ मौसर कार्रवाई जो मुतालबो।